अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं बिरा रोड खान जाते बिरा रोड में लोकल सतह ते कोरोना वायरस जो पहिरियों केस ज़ाहिर थियण लॻो आहे। बिरा रोड जे ब्रोई मोला वार्ड नंबर 5 में 62 वरियनि जी टैक्सी ड्राइवर मोहम्मद आलिम बिरोई जे 2 ॾींहं अॻु बिरा रोड अस्पताल जे डॉक्टरनि जी टीम टेस्ट वठी गिम्स अस्पताल मोकिली हुई, जिते खेसि कोरोना वायरस जी अलामत हुजण जो केस ज़ाहिर थियो आहे। उन सिलसिले में मीडिया पारां राब्तो करण ते कोरोना वायरस मुतालिक़ तहलके बिरा सिटीअ जे फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल गफूर आरई सिद्दीक कंदे चयो आहे त 2 ॾींहं अॻु बिरा रोड जे सरकारी अस्पताल में डॉक्टर्स ऐं बिरा मेडिकल अमले समेत कुझु शहरनि जा 20 कोरोना वायरस मुतालिक़ सैंपल वठी गिम्स अस्पताल मोकिलिया विया हुआ, जिथां अॼु रिज़ल्ट मिली आहे, जंहिंमें शहरी आलिम बिरोई जी टेस्ट पॉज़िटिव आई आहे। हुन चयो त टेस्ट पॉज़िटिव अचण ते पूरे मोहल्ले खे सील करण लाइ पुलिस पिन तलब कई वई आहे। मोहल्ले में ईंदड़ वेंदड़ गलियुनि खे सील कयो पियो वञे। डॉक्टर मूजिबि संदसि घर भातियुनि जी पिण कोरोना जी टेस्ट कराई वेंदी। मरीज़ खे घर में 14 ॾींहं जे लाइ आइसोलेट कयो वेंदो। रिपोर्ट ज़ुबैर अहमद, हक़सत न्यूज़, बिरा रोड।